अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो के न्यूज़ 5 जे बुलेटिन सां। आऊं आहियां मेहताब अली संजरानी। अवां सां शेयर कंदा हलूं। सिंध में कोरोना जो फैलाव रोकण लाइ सूमर खां तालीमी इदारा ऐं दरगाहूं बंदि करण जो फ़ैसिलो। शॉपिंग मॉल्स ऐं मार्केट सुबुह 6 खां शाम 6 वॻे ताईं खोलिया वेंदा। जुमे ऐं आर्तवार ते मार्केट्स बंदि रहंदियूं। सूमर खां रेस्टोरेंट्स में इनडोर ऐं आउटडोर डाइनिंग ते पाबंदी हूंदी। सिंध में कोरोना वैक्सीन न लॻाईंदड़नि जूं मोबाइल सिम्स ब्लॉक करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सिम्स ब्लॉक करण लाइ PTA खे ख़त लिखण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हफ़्ते अंदरि वैक्सीन न कराईंदड़नि जूं मोबाइल सिम्स ब्लॉक कयूं वञनि। वैक्सीन न कराईंदड़ सरकारी मुलाज़िमिन जी पघार ईंदड़ महीने खां बंदि करण जो फ़ैसिलो कयो वेंदो। टास्क फोर्स जे इजलास दौरान फ़ैसिलनि बाबति OC खे आगाह करण जी हिदायत कई वई आहे। सिंध सरकार कोरोना जे वधंदड़ केसिस ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। सिहत खाते जे अख़्तियारनि मूजिबि कराची में गुज़िरियल ॾींहुं कोरोना मुसिबत केसिस जी शरह 21.3 रिकॉर्ड कयो वियो आहे। ख़बर शामिल कंदा आहियूं हैदराबाद में ट्रांसफार्मर खे बाहि लॻण वारे वाक़े में सड़ी फोत थियलनि जो अंग 7 थी वियो। वधीक 3 ज़ख़्मियुनि इस्पताल में दम ॾेई छॾियो। फोतियुनि में शिजायत, ताबिश वकास ऐं सिजात शामिल। 10 ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालनि में इलाज जारी आहे। पुलिस जो चवणु आहे त लतीफ़ाबाद में मस्जिद वटि ख़राब थियल ट्रांसफार्मर खे मरम्मत बाबति ॿीहर हलायो वियो त ओचितो धमाको थियो। धमाके बाद ट्रांसफार्मर खे बाहि विकोड़े वई ऐं टहिकंदड़ तेल शहरियुनि मथां किरी पियो। वाक़े में हेस्को जे 2 लाइनमैन्स सूधो 17 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। हेस्को चीफ तरफ़ां वाक़े जी जाच लाइ कमेटी क़ाइमु। लापरवाही करण ते SDO LS 2 लाइनमैन्स सूधो 4 ॼणनि खे मुअतल कयो वियो। ख़बर शामिल कंदा हलूं तंगवाणी में उरड़ी जी वबा वधीक हिकु हयाती गिड़काए छॾी। 4 सालनि जो मीर उरड़ी वॻी फ़ौत थी वियो। तालका में उरड़ी वॻी फ़ौत थियलनि जो अंग वधी 26 थी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त उरड़ी बीमारी तबाही मचाए छॾी आहे। सहूलियतुनि जी खोट आहे। इलाइक़े वासियुनि तरफ़ां उरड़ी खां बचाव जी वैक्सीन लॻाइण ऐं सिहत खाते जी टीमूं उमाणण जो मुतालबो कयो। तव्हां सां शेयर कंदा हलूं तंगवाणी जरवार मोहल्ला में 5 सालनि जो मासूम बारड़ो सैफ रहमान चाचड़ पुट नसरुल्लाह पाणी जी वाह में ॿुॾी फ़ौत। ईद जूं ख़ुशियूं सोग में तब्दील। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ख़बर शामिल कंदा मोरो खां गुज़िरियल ॾींहुं मोरो वेझो कराची स्टाफ वटि साले ऐं भेणवे में घरू मामले तां थियल झेड़े दौरान फायरिंग सबबि वटि सिजात चांडियो ऐं मदद जोयो ज़ख़्मी थी पिया। जिन मां हिकु ॼणो मदद जोयो नवाब शाह जे इस्पताल में ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे फ़ौत। सिजात चांडियो जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। बांधी रोड कराची स्टाफ वटि नौजवान अज़ान वलद नाले मिठो कोराई पंहिंजे भेणवे शाहिद कोराई सां झेड़ो कयो ऐं फायर कया, जेके मज़कूरा वाट वेंदड़नि खे लॻा ऐं ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे मोरो इस्पताल आंदो वियो ऐं उतां नवाब शाह जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। जिन मां हिकु ॼणो मदद जोयो फ़ौत थी वियो। वाक़े जी मोरो थाणे ते रिपोर्ट दाख़िल थियल आहे।